अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तारीख़ तराशींदड़। मौज़ू शख़्सियतूं, लेखक रसूल बख्श पलीजो, सहेड़ींदड़ इस्माइल ख़ासखेली, लाल जरवार। छापो पहिरियों रोशनी 2018 ईस्वी। छापो ॿियो रोशनी 2024 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन, कंडियारो सिंध। क़िस्त 12। फ़ाज़िल सदियुनि जी जिदोजहद जो निचोड़। नोट: मोहतरम रसूल बख्श पलीजे साहब पुर मग़ज़ ऐं तारीख़ी तक़रीर शहीद अवाम मोहम्मद फ़ाज़िल राहू जे 40 जे मौक़े ते 27 फ़रवरी 1987 ईस्वीअ में राहूकी में कई हुई, जंहिंमें सॼे सिंध मां लखनि जे तादाद में मर्दनि, औरतुनि, ॿारनि, ॿुढनि ऐं हर मकतबा फ़िक्र सां लाॻापियल माण्हुनि शिरकत कई हुई। उन खां सवाइ पंजाब, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा मां जमहूरियत पसंद ऐं तरक़ी पसंद पार्टियुनि जे अॻुवाणनि, अदीबनि, शाइरनि ऐं दानिशवरनि पिणु शिरकत कई हुई। हिन तारीख़ी तक़रीर अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तारीख़ तराशींदड़। मौज़ू शख़्सियतूं, लेखक रसूल बख्श पलीजो, सहेड़ींदड़ इस्माइल ख़ासखेली, लाल जरवार। छापो पहिरियों रोशनी 2018 ईस्वी। छापो ॿियो रोशनी 2024 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन, कंडियारो सिंध। क़िस्त 12। फ़ाज़िल सदियुनि जी जिदोजहद जो निचोड़। नोट: मोहतरम रसूल बख्श पलीजे साहब पुर मग़ज़ ऐं तारीख़ी तक़रीर शहीद अवाम मोहम्मद फ़ाज़िल राहू जे 40 जे मौक़े ते 27 फ़रवरी 1987 ईस्वीअ में राहूकी में कई हुई, जंहिंमें सॼी सिंध मां लखनि जे तादाद में मर्दनि, औरतुनि, ॿारनि, ॿुढनि ऐं हर मकतबा फ़िक्र सां लाॻापियल माण्हुनि शिरकत कई हुई। उन खां सवाइ पंजाब, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा मां जमहूरियत पसंद ऐं तरक़ी पसंद पार्टियुनि जे अॻुवाणनि, अदीबनि, शाइरनि ऐं दानिशवरनि पिणु शिरकत कई हुई। हिन तारीख़ी तक़रीर जो उहो हिसो शामिलु कयो वियो आहे जंहिंमें शहीद अवाम मोहम्मद फ़ाज़िल राहू जी घण तरफ़ी शख़्सियत ऐं संदसि कयल बेमिसाल जिदोजहदनि ते खेसि ख़राज तहसीन पेश कयो वियो आहे। मोहतरम सदर मोहम्मद इस्माइल, मुंहिंजा दोस्तो, मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि जा वफ़द ऐं मुंहिंजा भाइरो, जेकी असांजा दोस्त सिंधी नथा सम्झनि, तन जो ॿिनि लफ़्ज़नि में जे अवी इजाज़त ॾियो त शुक्रियो अदा करियां। मेड़ मां जवाब इजाज़त आहे। मैं सिद्ध के दिल से अपने उन सारे मेहमान दोस्तों, ख़वातीन व हज़रात का शुक्रिया अदा करता हूँ जिन्होंने कराची से, पंजाब से, सरहद और बलूचिस्तान से यहाँ तशरीफ़ लाकर इस जलसे में शिरकत करके अपना इनकलाबी फ़र्ज़ अदा किया है, हमें अपनी मेज़बानी का शरफ़ बख्शा है और इस जलसे को कामयाब बनाया है। मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूँ और उन्हें यकीन दिलाता हूँ कि हम सारे लोग अपने तमाम इख्तलाफात के बावजूद, नुक्ताए नज़र में फ़र्क के बावजूद, जो भी छोटी मोटी बातें हैं उनके बावजूद एक बात पर यकीन रखते हैं कि हम सब हर जुल्म के ख़िलाफ़ हैं और कंधे से कंधा मिलाकर जुल्म की मुखालफत करेंगे और जुल्म के ख़त्म होने तक अपनी जिद्दोजहद बंद नहीं करेंगे। साथियों, दोस्तनि ॻाल्हियूं कयूं आहिनि, ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं, पर से मूं न कयूं, गोशे पिरी न गॾिया। शाह लतीफ़। असीं सालनि जा साल फ़ाज़िल सां गॾु जेल में हुआसीं, कॾहिं सखर जेल में त कॾहिं हैदराबाद जेल में हूंदा हुआसीं, पोइ ओचितो बदिली थी वेंदी हुई। जेल में वेठे वेठे मथां पुलिस वारो अची कड़कंदो हो, साईं तैयार हो जाइए, बाहर गाड़ी खड़ी है, टाइम हो गया है, सिर्फ 15 मिनट हैं, जल्दी जल्दी तैयार हो जाएं। भाई काहे के लिए तैयार हो जाएं? जी आपको सखर मुंतकिल कर रहे हैं। 5 मिंट थिया, देगड़ा ऊंधा थिया, फ़ाज़िल वेठो गाॾीअ में, आउं वेठुसि गाॾीअ में, हिते केई असांजा साथी वेठा आहिनि, उहे सभु उन धंधे में हूंदा हुआ। खणी वञी छॾियऊं,
सालनि जा साल गुज़री विया त पंहिंजे साथी ऐं भाइरनि जी मुलाक़ात लाइ इंतज़ारु कबो। सालनि जा साल मूं इहो इंतज़ारु पिए कयो त टाइम मिले। फाज़िल सां तमामु घणियूं ॻाल्हियूं करणियूं हुयूं, घणा फ़ैसिला, केई किसा, केई ॻाल्हियूं करणियूं हुयूं। चयोसीं बसि हाणे हितां थोरो निकिरूं, इस्पताल में हू अचे ऐं इस्पताल में पहुचां, पोइ ॻाल्हियूं कबियूं। जॾहिं जेल मां मोटी आयासीं तॾहिं टाइम कोन मिलियो। ॿ चारि ॾींहं आउं दादू हुउसि, हीउ बदीन हो। वरी ओॾां वियासीं, हिन मूंखे लंडन टेलीफोन कई। टेलीफोन ते ॻाल्हायोसीं। मूंखे चयईं तूं जॾहिं वापसि ईंदे त तमामु घणियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। मूंखे ख़बर कान हुई त उन्हनि ॻाल्हियुनि जे डप खां असांजे महिरबाननि ही सॼो मनसूबो सिटियो आहे। जेकी थियो तंहिंजो ज़िक्र छा कजे। कंहिं पर रुआं पिरीअ खे रोई न ॼाणा, मथे कयो बुणा हंजन हाणा हथड़ा, जाए न सॼो ॾींहुं हींअड़ो ओठी वॻ जीअं। मूं पिरियासीं नींहं छिनण कारण न कयो, साथी न पसांसे जे हो में हीअं थूणियूं, हाणी किनी जे वञी अंगण उभायां, हाणी किनी जे वञी अंगण उभियां। शाह लतीफ़। फाज़िल रुगो असांजे न, रुगो सिंध जे न, पर हिन मुल्क जी समूरी जमहूरियत पसंदि इनक़िलाबी तहरीक जी जान हो। जेॾियूं ॾिठो जे सूरत साहड़ जाम जी, सुख थी सुम्हूं कीन की कांधनि पासे के, मुंहां ई अॻे घिड़ो सभु घड़ा खणी। शाह लतीफ़। मूंखे तारीफ़ कंदे घटि ॾिठो हूंदव, ऐं तारीफ़ घटि कंदो आहियां। मूंखे लफ़्ज़नि जी तोहीन करणु न वणंदी आहे। माण्हुनि लफ़्ज़नि खे बेमाना ऐं बेवुक़त करे छॾियो आहे। लफ़ाज़ीअ जा दरिया वहाए माण्हुनि लफ़्ज़नि जूं असमतूं ख़राबु करे छॾियूं आहिनि। लफ़्ज़नि जो जेको तक़दुस, अज़मत ऐं पाकाई आहे, तन खे बरक़रार रखणु असां माण्हुनि जो फ़र्ज़ु आहे। लफ़्ज़ ज़्यान न कबा, लफ़्ज़ कुतनि अॻियां न उछलाइबा। ख़ुशामद तौरु लफ़्ज़ माण्हुनि जे अॻियां ईअं फज़ूल न उछलाइबा। ऐं दिलि जे गहराइनि सां ऐं ईमान जे सलामतीअ सां चवां थो त मूं पंहिंजी ज़िंदगीअ में फाज़िल खां अज़ीम तर इंसानु न ॾिठो। मूं हुन मसइले ते ॾाढो गौर कयो आहे। जॾहिं गॾु हुआसीं त फाज़िल जी ख़बर ई न हुई त हू का शइ आहे। फाज़िल माना हिते, फाज़िल हुते, टेलीफोन करियोसि, घुरायोसि। फाज़िल माना का शइ कान। फाज़िल साॻिए वक़्तु कुझु बि कोन हो, छो त को बि कमु चओ त फाज़िल ज़ाब्ते डिसिप्लिन जो सिपाही हो। फाज़िल खे चवण जी ज़रूरत बि कान हुई, तंहिं करे फाज़िल जे वजूद जो अहसास ई कोन थींदो हो। पर फाज़िल जबल जेॾो ॻरो माण्हू हो। मूंखे माफ़ कजो, फ़ारसीअ जो शेर आहे, दरे इश्क गुंचाए में के लर्ज़ुद ज़बादे सुबह, दरकार हाय ज़िंदगी चूं संगे खाराए। इश्क में असीं उन मकड़ीअ वांगुरु आहियूं जंहिंखे रुगो ताज़ी थधी हीर लॻे थी त बि ॾकियो वञे, लर्ज़िश में अचो वञे। पर ज़िंदगीअ जे कारज़ार में, इम्तिहान जे घड़ियुनि में असीं उहे जबल जा पथर आहियूं जिन खे दुनिया जूं वॾे में वॾियूं कुवतूं पंहिंजी जाइ तां हटाए न सघंदियूं। फाज़िल हवा खां हल्को ऐं मेण खां वधीक नरम हो। नंढड़नि ॿारनि सां कचहरियूं कंदो हो, पटनि में वेठो हूंदो हो, झंगनि में, झूपनि में, जेलनि में कैदियुनि सां गॾु रिहाइण वेठो कंदो हो। देगड़ा पियो मलींदो हो, मानी पियो पचाईंदो हो। मानीअ जो टाइम थींदो हो त फाज़िल मानी पचाइण ॿोड़ रधण वेंदो हो। फाज़िल ख़िदमतगार इंसानु हो। फाज़िल सही माना में, इनक़िलाबी माना में तारिक दुनिया दरवेश हो। ॿई ख़्वाहिशूं हिन छॾियूं हुयूं, यानी हिन समाज जे अंदरि इज़त पिराइण जी ख़्वाहिश बि तर्क कई हुई ऐं इनक़िलाबी सूर्य थी उन जे इज़हार करण जी ख़्वाहिश, जेका ॿिए दर्जे जी वॾी कोड़ जो मर्ज़ आहे, बि फाज़िल में न हुई। फाज़िल कॾहिं इख़बार में बयानु ॾियण जी ख़्वाहिश न कई। हिन खे फाज़िल खे कॾहिं नाम ऐं नामूस जी तमन्ना न थी। फाज़िल गुम हो ऐं गुम रहियो। तंहिं करे हिन मुल्क खे हाणे अजब थियो आहे त ही फाज़िल केरु आहे, ही फाज़िल केरु हो जंहिं लाइ हेॾी हाय घोड़ा मची वई आहे। छाकाणि त फाज़िल पंहिंजो ॾेखार ॾियारण ॾिनो ई कोन हो। फाज़िल उहो मोती हो जेको समुंड जे पाताल में पियल हो।
मूं गौर कयो आहे त ॾाहर खां वठी दोदे ताईं असांजा जेके बि सूरमा हुआ, दरिया ख़ान, होशू, हेमू, तन जी ख़बर असांखे कीअं पई? उहा ख़बर असांखे हीअं पई जो मैदान जंग में लड़ायूं लॻियूं, लश्कर चढ़ी आया, सिंध ते हमला थिया, मुड़ुस मुड़ुसनि सां विढ़िया ऐं जंग में पोइते न हटिया, विढ़ंदे शहीद थी विया। उन जे करे उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं असांजा जेके सूरमा आहिनि उहे ॻाइबा वॼाइबा रहनि था, पर असांखे उन्हनि जी ॿीअ ज़िंदगीअ जी का बि ख़बर कान्हे त ॾाहर पंहिंजा ॾींहं कीअं गुज़ारींदो, दोदे जे ज़िंदगीअ जो हर पल कीअं गुज़रंदो, दरिया ख़ान पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में आम माण्हुनि सां कीअं हलंदो, हिन ॿिया धंधा कहिड़ा कया, चङा कम कयाई या जॾा, असांखे त का ख़बर कान्हे। पर फाज़िल जे ज़िंदगीअ जे हर ॾींहं जी असांखे ख़बर आहे। फाज़िल जी हर जंग म्याणीअ जी जंग हुई, हू हर ॾींहुं म्याणीअ जी जंग लड़ंदो हो। फाज़िल हर ॾींहुं हर घड़ी मैदान कारज़ार में हो। फाज़िल हर ॾींहुं दोदो, हर ॾींहुं दरिया ख़ान, हर ॾींहुं होशू ऐं हर ॾींहुं हेमू हो। फाज़िल बादशाह कोन हो, वटसि लश्कर कोन हुआ। लश्करनि खे हुकुम ॾियणु सवली ॻाल्हि आहे। लख फ़ौज हुजे उनखे चइजे बाबा विढ़ो, पोइ मरो या मारियो, जॾहिं मुंहिंजो वारो आयो त मां बि विढ़ंदुसि। उहा ॻाल्हि चवणु सवली आहे। फाज़िल तनहा अकेलो, न वॾो राज, न वॾो कुड़म, न जागीर, कुझु बि न, नांगो सिर अकेलो। हू हिन जहान जे समूरन रुजत परस्त ऐं समूरन अवाम दुश्मन कुवतुनि सां हर ॾींहुं ऐं हर पल मैदान जंग में हो। मां चवंदो हुमांसि त फाज़िल, ही जो चइनी तरफ़ तूं जहिड़ो पियो करीं सो ॿेली ॾाहो थी वियो, कनि हिक ॿिनि खे छॾिबो वरी कीअं? फाज़िल ताबीर हो असांजे उन्हनि समूरनि हसीन ख़्वाबनि जो, जेके असांजे शाइरनि ॾिठा। फाज़िल रूप हो उन्हनि समूरनि तमन्नाउनि ऐं तख़यलुनि जो, जेके असांजे अवाम सदियुनि खां दिलि में सांढींदो आयो आहे। ऐं तारीख़ जो शागिर्दु रहियो आहियां, मूं थोरी घणी तारीख़ पढ़ी आहे, सिंध जी तारीख़ बि पढ़ी अथमि। लतीफ़ जेके पंहिंजनि सूरमनि जूं वसफ़ूं बयानु कयूं आहिनि उहे मूंखे हिकिड़े माण्हूअ में नज़र आयूं आहिनि ऐं उनजो नालो आहे मोहम्मद फाज़िल राहू। फाज़िल खे जॾहिं को कमु चइबो हो त फाज़िल जी ही ॾुखियो कमु करे सघूं त ॾाढो चङूं, त चवंदो हो थी वेंदो बाबा, कोन थींदो, ही मुसीबतूं, ही हलाकियूं, ही खटराग सभु ठीकु थी वेंदो। फाज़िल मूंखे ईअं रोज़ु चवंदो हो। आउं सम्झंदो हुउसि त फाज़िल मूंखे ई ईअं थो चवे, पर ही त को सभिनी खे ईअं चवंदो हो। जेको बि आयो, अंधो मंडो काणो, जेको बि आयो, जंहिंजो बि मसइलो थियो, चवंदो बाबा थी वेंदो। वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं, ही फ़ौज, ही ऑपरेशन, त चवंदो ठीकु आहे, सभु गुज़री वेंदो। फाज़िल राहू ईअं न चवंदो हो त ही रस्तो ओॾांहुं वेंदो अलाए न, भुलिजी वेंदासूं या झलिजी वेंदासूं। जियां घड़ी तियां घेड़, जियां घिड़ी तियां घेड़, कपर पुछनि कोड़ियूं, सांदी भाई नेड़, जंहिंखे सिक पिरियां जी साम्हूं। शाह लतीफ़। फाज़िल धोपार माण्हू हो। के माण्हू अड़बंग हूंदा आहिनि, धोपार थी हलिया वेंदा आहिनि। उहो सिंध जे रिवायती मुड़सीअ जो गुण आहे। शाहनवाज़ जूणे जो असांखे ॿुधाईंदो हो त मुड़ुसु छाखे चइजे। मुड़ुसु हो जंहिंखे हकल थिए ऐं बांठो बि हथ में न हुजेसि ऐं परियां 20,000 जी फ़ौज बीठी हुजे त बि सिधो हलियो वञे। उहो रिवायती तसवुरु आहे। फाज़िल रिवायती तरह बि अॻिते हूंदो हो, पर हिन में ॿियो बि गुण हो। वॾो ज़हीन ऐं तेज़ माण्हू हो। माण्हू खे उहा ख़बर ई कान पवंदी हुई। मूंखे बि घणा साल उहा ख़बर कान हुई त फाज़िल अकुल जे ख़्याल खां जीनियस हो। माण्हू नारो आहियूं त सिंध जो ॾाहो फाज़िल राहू। मूं चयो त उहा ॻाल्हि ग़लति आहे। ॾाहो छा में आहे? ॾाहा थींदा आहिनि उहे माण्हू जेके किताब पढ़ंदा आहिनि, नज़रिया पढ़ंदा आहिनि। सो मूं फाज़िल खे चयो त ही नारो ग़लति आहे, तुंहिंजे बारे में ॾाहे जो नारो हणणु ग़लति आहे। चयईं बिल्कुलु ग़लति आहे। मूं सोचियो त दोस्तनि खे चवंदासीं त उहो नारो बदिलायो, पर हाणे जॾहिं फाज़िल वियो तॾहिं मूं
वरी पोता मेल ॿधो त फाज़ल त ॿेली असां सभिनी खां वाक़ई वधीक ॾाहो। असां उठ किताबनि जा पढ़िया, पढ़ी पढ़ी अखियूं विञाए छॾियूं, तंहिंखां पोइ मस को अखर सम्झ में आयो आहे। हू पढ़ियो दर्जा 4 ऐं कंहिं बि पेचीदे सूरत हाल में फाज़ल फ़ौरन सोचे उनजो हल पेश कंदो हो। पर फाज़ल हल कीअं पेश कंदो हो? हू तव्हांजे अॻियां केस ईअं पेश कंदो हो ॼण त उहो पेचीदो मसइलो अवां हल कयो, छो त फाज़ल मुकमिल ईसार ऐं क़ुर्बानी हो। फाज़ल पंहिंजो नालो त वठंदो ई कोन हो। असां सभिनी दोस्तनि में सुठियूं जिदोजहदूं कयूं आहिनि, पर उहो रवैयो ग़लति आहे जो चइजे त मूं जिदोजहद कई ऐं फलाणो कोन थो करे, आउं होसि तूं कोन हुएं। सिंध जे माण्हुनि ऐं सभिनी जमहूरियत पसंदनि तमामु वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं असां बि उन में थोरा गिदड़ वारा टप ॾिना आहिनि। उन दौरान मूं कॾहिं बि कोन ॾिठो त फाज़ल को मथे खे हथ ॾेई ॻणतीअ में वेठो हुजे त यार हाणे छा थींदो। जॾहिं बि फाज़ल खे चवंदा हुआसीं त फाज़ल मारिजी वियासीं, तबाह थी वियासीं, हाणे छा थींदो? चवंदो कुझु बि कोन थियो, कुझु ई कोन्हे, कुझु ई कोन्हे, ईअं कुझु ई कोन्हे हर को माण्हू चवंदो आहे। उहो फैशन आहे, पर फाज़ल वाक़ई पंहिंजी अथाह जिदोजहद सां, पंहिंजी बेमिसल ज़हानत सां ऐं पंहिंजी हैरत में विझंदड़ ताक़त सां उन मसइले जो को न को हल ॻोल्हे वठंदो, रुॻो अकुल जे ज़ोर सां न, पर बहादुरी ऐं सखावत सां, क़ुर्बानी ऐं बेपनाह ताक़त सां। अंग्रेज़ीअ में चवंदा आहिनि जीनियस इज़ 1% इंटेलिजेंस एंड 99% लेबर। फाज़ल बि ईअं हो, ज़हानत बि बेपनाह पर जाखोड़ बि बेपनाह। ईअं न त रुॻो ॻाल्हि करे छॾिजे। हया लफ़्ज़ जूं जेके मानाऊं कजनि, फाज़ल उन्हनि जो मुजस्समो हो। कंहिं माण्हूअ खे गुथो अखर न चवणु, कंहिंखे न ॾुखोइणु, भल पोइ केॾो बि वेठो आज़ार करे, त बि बहादुरी ऐं हया हिक ॿिए जे उबतड़ शयूं हूंदियूं आहिनि। जेकी बहादुर हूंदा आहिनि उहे अरड़ा ॾुखिया ऐं कनि हालतुनि में बदफ़ज़ीलत माण्हू थींदा आहिनि। बहादुरी ॾेखारण लाइ पोज़ करियो, छातियूं कढियो, ईअं पिया हलंदा, ड्राड़ूं हणंदा, डिघियूं ॻाल्हियूं पिया कंदा, टंगूं थुलियूं, बदन थुल्हो, अकुल में थोरा अभरा, या 4 किताब पढ़ियाऊं, या को फ़न मिलियो, या ॻाइण में का न का बरतरी हूंदी त उहा असीं माण्हुनि खे ज़रूरु ॾेखारींदासीं। फाज़ल जो उहो शान न हो। फाज़ल हिकु निरालो इंसान हो, यानी कंहिं बि माण्हूअ में एॾियूं ख़ूबियूं, एॾा कमाल, अहिड़ा अणलखी नमूने ईअं गॾु हुजनि ऐं वाक़ई गोदड़ीअ में को लाल हुजे त उहो माण्हू ही शख़्स हो। फाज़ल असांजी सदियुनि जी जिदोजहद जो निचोड़ हो। मुंहिंजी नज़र में सिंध सदियुनि खां पोइ ऐं वॾी जिदोजहद बाद हिकिड़ो मिसाली इंसानु पैदा करे असांजे अॻियां बीहारियो। पोइ मूं सोचियो त जेकी नथा रोअनि उहे ख़राबु आहिनि, छो त रोई माण्हू दिलि जी भड़ास कढे थो, पर ख़राबु उहो जो रोए बि न सघे। साईं जोयो साहिबु शेर पढ़ाईंदो हो, माज़ीअ जी ॻाल्हि हुई, जंहिंमें संदसि सूरमो मरी वियो, पोइ उहा रुनी कान, चयाऊं जे रोंदी कान त मारिजी वेंदी, तंहिं करे कॾहिं कॾहिं लुड़क बि कोन ईंदा आहिनि। मथे कयो भणा हंज न हाणा हथड़ा, त पोइ मूं सोचियो त छा कजे, ग़म कजे, ॾुख कजे, मातम कजे, छा कजे, या हिकिड़ीअ घड़ीअ लाइ हू हलनि आउं वेहां, यानी फाज़ल वञे हलियो, पोइ असीं रुॻो जीअं फाज़ल वेठा करियूं, हू हलनि ऐं वेहां, फाज़ल मरी वञे ऐं असीं निकमा माण्हू जीअरा हुजूं, हलूं घुमूं फिरूं, खाइणो बि पवंदो, खाइबो बि, गाना बि ॿुधबा, फिल्मूं बि ॾिसबियूं, ऐं हू ज़मीन में दफ़न थियो पियो हुजे। फाज़ल जेको मखण हो, जेको रोशनी हो, जेको सूंहं हो, जेको हिन धरतीअ जो ताज ऐं तजल्लो हो, सो दफ़न हुजे ऐं असीं ॿाहिरि हुजूं, त की ईअं जुगाए। पर मूं सोचियो त जे फाज़ल हुजे त उहो छा चवे। सिद्दीक़ मरी वियो, तॾहिं आउं अस्पताल में हुउसि। मूं चयो त अदा फाज़ल खे दिलिजाए ॾिजो, संदसि कूंदड़ पुटु कुसिजी वियो आहे ऐं उहो एक्सीडेंट कोन्हे, हिन खे क़त्लु कयो वियो आहे।
फाज़िल मथां ढिलो थी पवे, हिन जो ख़्यालु रखिजो। मूंखे ॿियो ॾींहुं रिपोर्ट मिली त हू ॻोठु वियो ऐं मोटी आयो, जहिड़ो वियो तहिड़ो आयो। अरिड़हं धक तरार जा नंगर मथड़े ताण, टकर टरियो की न की जबल कंहिं समा। त मूं सोचियो त जेकॾहिं फाज़िल हुजे हा ऐं उन खां पुछिजे हा ऐं हू असांखे वेठो ॾिसे हा त ही मेक मेक वेठा कनि, ओछिगारूं वेठा ॾियनि, पली जो बि लॻो वेठो आहे उन धंधे सां, त हू ॾिसी मूंखे छा चवे हा। बसि ॻाल्हि बि एतिरी। ही लेदुआ, ही लेदुआ, ही फलाणा, ही जंगियूं, ही झेड़ा, ही फलाणा इनकलाब, मुड़ुस ड्रही उते ई पट थिया, ख़ैरनि सां ख़तमु थी विया। मूं चयो ईअं थियणु कोन ॾिबो, रोज़ राड़ो न कबो, मातम न कबो, जेकी फाज़िल चाहियो पिए उनखे करिणो आहे ऐं उनखे एतिरो अॻु भरो करिणो आहे जो फाज़िल जंहिंखे असीं मानवी ऐं रूहानी तरह ज़िंदा सम्झूं था, जेको कंहिं न कंहिं छहीं हिस सां ॾिसंदो हूंदो, टीं अखि सां, चोथीं अखि सां, छो त अहिड़नि माण्हुनि खे हज़ार ई अखियूं थींदियूं आहिनि। उहो ॾिसे त मयार न ॾिए मुड़ुस खे, पाण खे बाठो हणाइणु न खपे, सिंध जे माण्हुनि खे बि पाण खे बाठो हणाइणु न खपे। असांजा समूरा शहीद दोदो दरिया ख़ान, होशू, हेमू, नज़ीर अब्बासी, भुट्टो साहब, ॿिया बि असांजा जेके कूंदर कुसिजी विया, असांजा टोड़ीअ जा शहीद ऐं हाणे फाज़िल, उन्हनि सभिनी शहादतुनि जो हिकिड़ो तसलसुल आहे। आयल उन नव सां हजूं जे हारीन, आणियो आब अखियुनि में ॾेह खे ॾेखारीन, सजण जे सारीन से नकी रोन न चवनि की। त हिकिड़ो फौलाद बणिजी वञो, रुक बणिजी वञो। जीअं लुक लॻे तीअं रुक थिया, ही माण्हू वेहजो डुक थिया। शाइराणी ॻाल्हि न, पर हक़ीक़त में बि मौजज़ा करे ॾेखारियो। उहो अॻे थींदो हो जो माण्हू रुगो ॻाल्हि कंदा हुआ त अदा रुक थी वञूं। फाज़िल वाक़ई रुक हो। आउं सभिनी जे अॻियां शाहिदी थो ॾियां त मूं फाज़िल खे समूरी ज़िंदगी हर मंज़िल ते रुक खां घटि न ॾिठो। अचो त फाज़िल जे रुक जहिड़ी ज़िंदगीअ मां सबक़ु हासिलु करियूं। हुए त वेजन वटि तूं कीअं जीअ जॾो थिए, सिर ॾेई मसट को न कयई डबड़ा, पाड़े वेज होआम तामू मूर न पुछिया, तेला ही पियाम मोरे सर अखियुनि में। हाणे मोरे सर अखियुनि में विझड़ा न आहिनि, पाड़े में वेज ज़िंदा आहिनि। फाज़िल जो समूरो रस्तो वाज़, चिट्टो, रोशन ऐं सॼे जहान में चिमकंदड़ रस्तो आहे। उनखां पिरायूं उन जहिड़ो थियण जी कोशिशि करियूं। पुराणियूं रीतूं टोड़ियूं जंहिंमें रुगो ख़राज तहसीन पेश कबो हो, मापियल ऐं तोरियल तकियल जुमिलनि में जेके जुमिला माण्हुनि खांगारे वांगुरु उछलाए कन करे छॾिया हुआ। अचो त सच पच पंहिंजे दिलि में उहो अज़म करियूं, वाक़ई फ़क़ति ॻाल्हियुनि में न, पंहिंजे अंदर जे कंहिं खाने में जंहिंखे अञा ताईं पाण न छेड़ियो आहे, उनखे छेड़ियूं ऐं दिलि में उहो अज़म करियूं त असीं फाज़िल जा शागिर्द थी ऐं खांसि उहे समूरियूं ॻाल्हियूं सिखंदासूं जंहिंजे करे फाज़िल हो। फाज़िल जा ॿ इनक़िलाबी मिसाल अहम आहिनि। पहिरियों हो पढ़ण ऐं लिखण जे उसूलनि जे ख़िलाफ़ु हो। संदसि उसूल हो किताब जे वेझो वञिणो ई न आहे। फाज़िल खे आउं चवंदो हुउसि त तोखे जेकॾहिं भिटूं मिलनि त तूं जेकर रोड ते गाॾी ई न हलाई। फाज़िल गाॾी तेज़ हलाईंदो हो ऐं मां चवंदो हुउसि इजो। फाज़िल चढ़ियो भिट ते। ईअं गॾिजाणी शुरू थींदी हुई त फाज़िल भॻो ॿाहिरि, पुछिबो हो त काॾे, चइबा मानी पचाइण, चइबुसि मानीअ में त इलाही देरि आहे। गॾिजाणीअ में वेह, चवंदो अवी फ़ैसिलो करे छॾियो, पाण में वेही अवी जेको बि फ़ैसिलो कंदा तंहिं ते ॿधल आहियां। चयोसीं त उहो धंधो कोन हलंदो, जेकी अवी चओ उहो कंदासीं। ही को ॼटाण को कमु आहे छा?
ही त सभिनी जे गॾिजी वेही वीचार करण जो मसइलो आहे। ख़ैर भॼी वेंदो हो, केस पकिड़े ईंदा हुआसीं, चवंदो हो अवी सुठा माण्हू आहियो, अव्हां ते एतबार आहे, अव्हां ते भरोसो आहे, अवी वेठा आहियो, जेकी फ़ैसिलो कंदा सो थींदो, बाक़ी जे असीं हूंदासीं त फ़र्क़ु कहिड़ो पवंदो। लिखण में त हू माकोड़ा अहिड़ा मारींदो हो जो पाण इनक पाए वेठो सोचींदो हो त अलाए मीम आहे अलाए हे, वॾो गौर फ़िक्र थींदो हो। उहे धंधा फाज़िल राहूअ जा हुआ। पोइ जॾहिं वठ कईसीं ऐं तनक़ीद तड़ीअ खां पोइ वरी हू मूंसां लांडी जेल गॾियो। जॾहिं आउं कोट लखपत जेल खां मोटी आयो हुउसि ऐं हू मछ जेल मां मोटी आयो। मंज़ूर वसाण ऐं ॿिया घणा माण्हू हुआ त बहस शुरू थियो। मुंहिंजी तबियत ठीकु कान हुई। मूं चयो मां हिन बहस में शरीक कोन थो थियां, तंहिं करे तूं वञी वेह ऐं जवाब ॾियनि। फाज़िल जो ॻाल्हि शुरू कई त आउं मंझसि अखियूं विझी निहारींदो रहिजी वियुसि त ही साॻियो फाज़िल आहे या ज़ियाई सरकार ॿियो को माण्हू बदिलाए ॾियारे मोकिलियो आहे। ही त वाक़ई आलिम ऐं फाज़िल थी वियो आहे। मूं चवंदो हुओमांसि त तो आलिम ऐं फाज़िल बि थी वियो। चवंदो हो त मां फाज़िल आहियां, बाक़ी आलिम उहो पोयां आलम शाह वेठो अथई। जदली मादियत सोशलिज़म ऐं उन जा ॾाका क़ौम परस्ती वग़ैरह वग़ैरह जेके बि सिंध में किताब छपियल आहिनि तन बाबति मूंखे ख़त लिखियाई त उहे समूरा मूं ॾे मोकिल, सिंधी ऐं उर्दूअ में, अंग्रेज़ी न। हिते हैदराबाद जेल जा दोस्त वेठा हूंदा। असां चयो त जन खे अंग्रेज़ी नथी अचे उहे उथी बीहनि। जे सचो पचो इनकलाबी थियणो अथव त सभु कमु सिखो, हाणे अंग्रेज़ी सिखो। ही जेको असीं दाइरो कढी वेहूं था त अदा लाचार परदेस जेको कड़िए गंवर मां राहू कीअ वियो त परदेस वियो, पराओ देश किथे राहू की। उहो असांजो जेको धंधो आहे त ॿोली त पंहिंजी ॻाल्हाइणी आहे, उर्दू कीअं ॻाल्हाइबी, अंग्रेज़ी त वई कम खां। ही जेके पंहिंजा ख़ालिस प्यारा सिंधी तरीक़ा आहिनि तन खां जान छॾाइणी आहे। अंग्रेज़ी पढ़ो, फाज़िल जो नालो बि दाख़िल कयोसीं, फाज़िल बि नालो लिखायो, सबक़ु ॿुधाए। फाज़िल जो सबक़ु कचो थी पियो। उथी बि फाज़िल उथी बीठो। फाज़िल अधु कलाक काढ़े में बीठो हूंदो हो। अंग्रेज़ीअ में राज झलिया पिया हूंदा हुआ। फाज़िल नंढड़े ॿार जहिड़ो मुछ जे वार वांगुरु हूंदो हो। फाज़िल खे रुगो पक थिए त हीअ ॻाल्हि सही आहे, पोइ फाज़िल अव्हां जे हथनि में ईअं जीअं नंढड़ो ॿार। इहा आहे इनकलाबीअ जी वसफ़। एॾो जबल जेॾो माण्हू, जॾहिं माण्हू पंहिंजी क़ौम ऐं अवाम जी ख़िदमत लाइ कमु करे तॾहिं सुसी नंढड़ो ऐं हलकड़ो थिए ऐं ॻरो न रहे। फाज़िल आर्डर ते रेडी हूंदो, स्टार्ट, फाज़िल स्टार्ट थी वेंदो। पढ़ाई कबी, हा पढ़ाई कबी, किताब खोल, हा सबक़ु पढ़ी ॿुधाए, सबक़ु पढ़ंदो ॼण त नंढड़ो ॿार किताब पढ़ंदो हुजे। पढ़ंदे पढ़ंदे उर्दूअ जा सभई किताब, मूसा से मार्क्स तक, सिंध जी तारीख़, चचनामो, राज किताबनि जा पढ़ी छॾियाई। माण्हुनि खे ख़बर ई कान हुई त को फाज़िल एॾो आलिम फाज़िल थी वियो आहे। इनकलाबी वसफ़ कहिड़ी आहे त जेको माण्हू करे ॼाणे थो जंहिं ते हिरियल आहे उहो कमु त सभु को कंदो। जेको अचे थो ऐं जंहिंमें माण्हू भड़ आहिनि, जंहिंमें हू होशियारु आहिनि, उहो कमु त हर को माण्हू कंदो। लतीफ़ साईं उन ॻाल्हि खे तमामु वॾे अजीब नमूने पेश कयो आहे। लतीफ़ साईं चवे थो त उहे माण्हू जन जो कमु आहे हलण, या जेकी ताज़ा तवाना आहिनि, थकल न आहिनि, जेकी टुटल न आहिनि, जेके पंहिंजी पहुच जे आख़िरी मंज़िल ते न पहुतल आहिनि, जेकॾहिं 100 को पंधु कनि त उन जी एॾी अहमियत कान्हे। एॾी अहमियत तॾहिं आहे जॾहिं अवी 100 को पंधु करे पोइ थकिजी बेज़ार थी टुटी पंहिंजी जान मां बेज़ार थी पओ ऐं पोइ बि अव्हांखे ज़रूरत पवे त अॻिते हलिजे, त पोइ बि अव्हां हलो ऐं फ़क़ति हिकु विख खणो, त उन हिकु विख जी क़ीमत 100 कुहनि खां वधीक आहे। जेको कमु अचे तंहिंमें भली अवी आसमान खे छुयो बीठा हुजो, पर मज़ो त तॾहिं आहे, आज़माइश तॾहिं आहे, इम्तिहान तॾहिं आहे जॾहिं अव्हांखे जेकी नथो अचे, जेकी अव्हां लाइ ॾुखियो आहे, जेकी अव्हां लाइ नामुमकिन आहे, उहो अवी करियो
त उन लाइ पंहिंजी पूरी जाखोड़ करियो, उहो आहे कमाल। लतीफ़ साईं चवे थो, सौ कोह करे सभु का तूं खुही खणिज विख, या खुही जा खयाई विख तंहिं वेझी कई। केच जो पंधु बाक़ी हिकिड़ी विख अथई, उहा विख जा खयाई खुही टुटी बेज़ार थी थकिजी लाचार थी, पोइ चयाई चऊं भला हिकिड़ी विख खणी ॾिसां, मन केच मिली पवे तॾहिं चयाई खुही जा खयाई विख तंहिं वेझी कई। त पंहिंजूं कुवतूं हल्के नमूने न, मुकमिल कुवतूं लॻाइण सां, जेकी न अचे सो सिखण सां फाज़िल पंहिंजो पाण खे आलिम बनाए छॾियो। पोइ फाज़िल खे चयोसीं त लिख, चयाई आउं लिखंदुसि कीअं, मुंहिंजी सूरत ख़तीअ जी तोखे ख़बर आहे? चयमि हा ख़बर आहे। पोइ तूं मज़मून ऐं मकालो लिख, चयाई आउं मकालो लिखी सघंदुसि। चयाई ॿेली हाणे अहिड़ी ॻाल्हि करियो जेका थियण जी हुजे। मूं चयो उहा थियण जी आहे, तूं लिख। तंहिं ते हिकिड़ो टोटको ॿुधायई त हिकिड़ो वाढो हो, तंहिंखे भुंड ॾिनऊं त उन मां तूं ही ठाहे अच। वाढो को ॼट, त उन मां हर ठाहियो कोन, सॼो काठ ख़राबु करे छॾियईं ऐं पोइ चयाऊंसि त उन ई मां सोटो ठाहे, उहो बि कोन ठाहियईं। पोइ भला धूणी ठाहे, उहा बि हिन कान ठाही। पछाड़ीअ में चयाऊंसि इटी ठाहे, तॾहिं हिन वॾे भुंड मां पछाड़ीअ में वञी इटी ठाही। सो मूंखे चयाई त तूं मुंहिंजे उन ई मज़मून मां उन भुंड वांगुरु काटे काटे वञी ठाहींदे इटी ॿ जुमिला ॿ सिटूं। 10 ॾींहंनि जी महिनत खां पोइ आउं लिखंदुसि त तूं वञी बीहारींदेसि 2 सिटूं। मूं चयोमांसि त जे 1000 इटियूं गॾु कबियूं त केॾियूं थींदियूं? चयाई उहा ॻाल्हि त बराबरि आहे। पोइ मां ॾिठो त फाज़िल मज़मून लिखिया, फाज़िल मकाला लिखिया, फाज़िल रिसर्च करणु शुरू कई। मूं चयोमांसि तूं रिसर्च कर। चयाई आउं रिसर्च? मूं चयो बाबा तोखां वधीक केरु रिसर्च कंदो, तूं रिसर्च स्कॉलर आहीं, तूं आलिम फाज़िल थी वएं, हाणे रिसर्च स्कॉलर थी। अञा हू मज़मून लिखे हा, अञा वॾा प्रोग्राम हुअसि, अंग अखर सभु गॾु कयाई। हाणे हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, जंहिंमें मूं चयो त फाज़िल सां सलाह कंदासीं, हाणे फाज़िल कोन्हे, अचो त पाण में सलाह करियूं। जिए सिंध, जिए फाज़िल, जिए सिंधी अवाम।